बलीरे जे गुलशन अजीज़ में शहरी बली बुघियो खां फुरकियल 125 मोटरसाइकिल ते सवार 3 हथियारबंद वारनि इलाइक़े में पंहिंजो राज क़ाइमु करे वरितो आहे, जंहिं सबबि शहरी सख़्त ख़ौफ़ ऐं अदम तहफ़्फ़ुज़ जो शिकार बणियल आहिनि। CCTV में ॾिसी सघिजे थो त ॼाणायल ॾुआरनि जो हिन गिरोह सीनियर सहाफ़ी सामी मेमून जी भेण जे साहिबज़ादे ख़ालिद मेमून जी मेडिकल स्टोर ते गुज़िरियल ॾींहुं ॾिठे जो ॾहों भेरो फुर कई, जंहिं जूं CCTV फुटेजिस पिणु पुलिस खे फ़राहम कयूं वयूं आहिनि, पर उन बावजूदि का बि मौसर कार्रवाई नज़र नथी अचे। इलाइक़े वासियुनि मूजिबि ॾुहारनि जो हीउ गिरोह ॾींहं तोड़े राति बि बेख़ौफ़ थी राहगीरनि, दुकाननि ऐं रिहाइशी घरनि खे निशानो बणाए रहियो आहे। हथियारनि जे ज़ोर ते मोबाइल फ़ोन, रोक रक़म, क़ीमती सामान फुर करे फ़रार थी वञनि था। पुलिस खे बार बार शिकायतूं ॾियण बावजूदि नाक़स गश्त सबबि जवाबदार खुलियल नमूने घुमी रहिया आहिनि। दुकानदारनि जो चवणु आहे त हू मुसलसल अदम तहफ़्फ़ुज़ जे माहौल में कारोबार करण ते मजबूर आहिनि। मुतासिर शहरी वली बुघियो ॿुधायो त 3 हथियारबंद जवाबदार पैदल अची संदसि मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान फुरे पिया आहिनि, जेके हाणे साॻियो मोटरसाइकिल इस्तेमालु करे गुलशन अदीद में लगातार वारदातूं करे रहिया आहिनि। इलाइक़े वासियुनि नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे।